डोकरी में नादरा ऑफिस शहर का 3 किलोमीटर परे चन्ना पुल भरिसां मुंतकिल करण खिलाफ शहर के तालीमदानन सोशल समाजी अगवानन एहतजाजी मुजाहिरो कियो वियो। इन मौके ते तालीमदान सोशल समाजी अगवान लियाकत मीराणी, साबिर जरवार, यासीन मीराणी, शकील अहमद काजी ऐं ॿियनि दाहींदे चयो त डोकरी शहर में बिना जवाज़ नादरा ऑफिस चन्ना पुल ते मुंतकिल करण शहरिन सां नाइंसाफ़ी सरासर ज़ुल्म आहे। शहरिन के नादरा ऑफिस अच वञ में सख्त मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। हुननि चयो त हिन महांगाई जे दौर में शनाख्ती कार्ड ठहिराइण लाइ डोकरी खां 3 किलोमीटर परे नादरा काफ़ी अच वञ में काफ़ी ख़र्च ऐं परेशानी थिए थी। हुननि चयो त डोकरी शहर में काफ़ी सरकारी इदारा आहिनि। नादरा ऑफिस के आर्ज़ी तौर ते कंहिं बि सरकारी इदारे में शिफ्ट कयो वञे ऐं शहरिन के तकलीफ़ुनि खां बचायो वञे ऐं सहूलियतूं फराहम कयूं वञनि। यादि रहे त नादरा ऑफिस गुज़िरियल बरसात सबबि ढही पई हुई, जंहिंजो जवाज़ ॼाणाए नादरा ऑफिस के शहर खां ॿाहिरि मुंतकिल कयो वियो आहे। हुननि आला इख़्तियारियुनि खां अपील कंदे चयो त फौरी तौर ते नादरा ऑफिस के डोकरी मुंतकिल कयो वञे, ॿी सूरत में भरपूर तहरीक हलाई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।